वाक़िया कंदासी सेवड़ में कलंदर लाल शहबाज से उड़े मौके ते मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 10 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। मुख़्तलिफ़ वाक़िअनि बीमारियुनि विघे कलंदर लाल शहबाज जी दरगाह ते पहुतल 10 पांधेड़ा फ़ौत थी विया आहिनि। कराची वासी इम्तियाज़, सादकाबाद वासी अकरम अली, बहावलपुर वासी मोहम्मद असगर ऐं ॿिया शामिल आहिनि। सेवड़ मां वाक़िया कई पिया। सेवड़ में कलंदर लाल शहबाज से उर्स जे मौके ते मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 10 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। मुख़्तलिफ़ वाक़िअनि ऐं बीमारियुनि विघे कलंदर लाल शहबाज जी दरगाह ते पहुतल 10 पांधेड़ा फ़ौत थी विया। कराची वासी इम्तियाज़, सादकाबाद वासी अकरम अली, बहावलपुर वासी मोहम्मद असगर ऐं ॿिया शामिल आहिनि। सेवड़ में कलंदर लाल शहबाज से उर्स जे मौके ते मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 10 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। मुख़्तलिफ़ वाक़िअनि ऐं बीमारियुनि विघे कलंदर लाल शहबाज जी दरगाह ते पहुतल 10 पांधेड़ा फ़ौत थी विया आहिनि। कराची वासी इम्तियाज़, सादकाबाद वासी अकरम अली, बहावलपुर वासी मोहम्मद असगर ऐं ॿिया शामिल आहिनि।